आवन जान एक खेल बनाया, आज्ञाकारी कीनी माया। आज्ञाकारी हे माया। हमें एक संत बता रहे थे, संत कल्याण दास जी। इस प्रभु की शक्ति पे ये संत याद आएंगे, जो प्रभु की शक्ति को प्रकट कर रहे हैं, ये उनकी भक्ति है। श्री राम। हाँ, करें ये सारा संसार एक गाड़ी है, प्रकृति रूपी गाड़ी है। सारा संसार ये प्रकृति रूपी गाड़ी है। इस प्रकृति रूपी गाड़ी को चलाने वाला कौन? ड्राइवर। कौन ड्राइवर? कौन? माया। ड्राइवर कौन? हाँ, प्रकृति रूपी गाड़ी को चलाने वाला ड्राइवर माया। श्री राम। और गाड़ी तब चलेगी, ड्राइवर तब चलाएगा जब गार्ड रूपी भगवान उसको पीछे से झंडी देगा। और गुरु नानक के कथन अनुसार संजोग विंजोग द्वेकार चलावे, लेके आवे भाग। गार्ड को जहां गाड़ी रोकना है रोक लिया। तुम इस बीच में जो मित्र मिलने आए हैं जिस स्टेशन पे उनको रोकना है, जहां जहां रोकना है, और जितना टाइम रोकना है उनके हाथ में। तुम मेलाप कर लो, बस यही हाथ में है। कब एक दूसरे से बिछड़ जाएंगे, संजोगी मेला, फिर मिलेंगे नहीं मिलेंगे, कौन किससे मिलेगा? राम। आपस से प्रेम कर लो, बस एक दूसरे से एकता जोड़नी, प्रभु से जोड़नी है ना। एक दूसरे में प्रभु बैठा है, जो अपने लिए चाह रहे वो सबके लिए करो। राम। आवन जान एक खेल बनाया, आज्ञाकारी कीनी माया, सबके मध्य। श्री राम। आज्ञाकारी कीनी माया, सबके मध्य अल्पित रहे। सबके मध्य में है मगर है न्यारे। सबके मध्य में है। ये बोल कौन रहा है, कौन सुन रहा है, कौन देख रहा है, मगर इसको कौन पकड़ में आएगा? श्री राम। सबके मध्य अल्पित रहे, जो कुछ करना सो आपे कहे। जो कुछ करना, कौन बोल रहा है? बोलन वाले कौन है? जो कुछ करना सो आपे कहे। आज्ञा आवे आज्ञा जाए। उनकी आज्ञा से सब चल रहा है। उनकी आज्ञा से सब चल रहा है। उनकी आज्ञा से सब चल रहा है। सब चल रहा है। नानक जां भावे तां लय समा। अपने अपने भाव हर के मन में पांच रूप से प्रकट किया था। श्री राम। हर किस्म जो भाव, दुष्टि भी भाव जो घृणा कर मन में विधे, उनखे इन नमूने से गति ॾियणी। मां थोड़ा विशाल हृदय से तव्हांजे ख्याल में रखां। छा हरकस खे ठाहींदड़ केरु? पाण पैदा थी मथां जी प्रकट थी आयो। माउ जे घर जनम वरिते न बाबा। रावण भी जन्म वरितो न, शिषपाल धंधोदर भी जन्म वरितो न, पर उनमें इहो भाव रखें, इन रूप सां पाण सां मिलाएं। नानक जा भावे वो भाव तो प्रकट करे। हाणे अचो, महाभारत जो युद्ध थी। 18 अक्षुणु, 11 हुननि जो, 7 हुननि जो। कौन किससे लड़े ने आया? देखो, अरे वो अधर्म कर रहा है। दुर्योधन अधर्म कर रहा है, तान के साथ ले रहा हो। जो को अधर्म के साथ ले, श्री राम, अंधारो रोशनी में समाइजी वेंदो। जो को दुष्ट थी उठे। बेटा तुम अपने तरफ से प्रेम करो, मगर साम्हूं अगलो मुक्ति करणी ईअं थो अचे। मां खुलासो कयां, पर इन सब हर भरो दुष्ट न बणिजी वञो। असांजी माँ भेण खे कोई कपड़ा छीने थो, या असांखे अची कोई कपड़ा छीने, हम चुप करके बैठे रहेंगे? वो मार खाने आए हैं, वो इसी रूप से अपने ऊपर दया करने आए हैं। समझ गए? भगवान कृष्ण छा की तव्हांजो ज्ञान ॾिनुसि। थोड़ो बचपन त न बीहो प्यार करणो। अरे वो दुष्ट दुष्टाई तो करे। वो वाणी तो बोले, तुम मन सां ग्रहण न कर। जो भी बोले, तुम नाम नहीं, असां नालो न आहियूं। राम। समझ में अचे? उहे पाण त इन नमूने सां दया कराइण आया न।
पंहिंजी गति कराइणा आहिनि। जेसि ताईं अञा रहनि हा अहिड़ा दुष्ट जेके एॾे अधर्म खे साथ ॾियण वारा, अञा पाप वधंदा आहिनि उन्हनि जा, उहो इन नमूने सां गति करणा आया न पंहिंजी धार्मिक सां लड़ण आया, पर धार्मिक कमज़ोर पियो थिए। वो दुष्ट बीठो आहे, अरे चयो उथी खतरी थी हुनखे लड़ाई करना, अब यश जो जीअण तूं खतरी थी कर हिकु घड़ी बि अब यश जो जीअण मृत्यु खां परे आहे वधीक। आत्मा मरण वारी आहे छा? ऐं हो ॾेखाई विराट रूप में त हो पंहिंजो बाहि में जलण आया आहिनि, माना पाण ख़तम करण आया आहिनि पाण खे, और तूं थी करके दया थो करे पियो, कायर था छा सम्झियो? अर्जुन वारो असां सभिनी जो हाल आहे, समझ में अचे थो? श्री राम। अरे जेकॾहिं खिमिया देवताउनि जो गुण आहे त तेज बि त देवताउनि जो गुण आहे, कि तेज दैतनि जो गुण आहे, देवताउनि जो न आहे। असांखे खिमिया हुजे पर अॻिलो तेज मों ई कमु वठणो, हुनजी गति ईअं ई करणी आहे, गति कराइण आहे त असां कयोसीं न। हिकिड़ी जगह ते मां सत्संग कयो, सिंध जी ॻाल्हि आहे, पोइ उते जंहिंमहिल थोरो इहो ॿुधायमि, अरे जेकॾहिं कोई छेड़छाड़ करे या थोरी ग़लति तके, बसि उन महिल तव्हां हीअं पादर खणी करे हीअं बीह रहंदी पियो, बसि ऐं बचार गाॾी छॾे ॾियो, पाणे ख़लक पहुची वेंदी, हुनखे पूरो सिधो करे छॾींदी, तव्हांखे हथ खणण जी ज़रूरत न पवंदी। चई साईं चङो इहो ॻाल्हियूं ॿुधायो। मूंखे पोइ सत्संग में हिकिड़ो जवान पियो चए, श्री राम, अरे न त दुष्ट अवेल न करे, पर जंहिं हद ताईं जेतिरो करे थो बसि ओसि ताईं, सरकारी नुक़सान न कयूं असां कॾहिं, जेको करे थो उन सां करणो, ओतिरो करणो, वधीक न करे। पहिरियों त असांजो बख़्शण धर्म, उहो माफ़ी थो वठे त बख़्श, न आहे त सज़ा ओतिरी जेतिरी न कई आहे, वधीक। श्री राम। आज्ञा आवे आज्ञा जाए, नानक जा भावे, बसि जेतिरो हिनखे विस्तार कंदा वञो ॿुधाइण खे, जेतिरो विस्तार थींदो वेंदो। त सम्झियो न, मग में चयो पुट मां हेठि लथे खां पोइ तव्हांजे चरणनि जी धूड़ आहियां, इहो लफ़्ज़ विसरे न, पर हिते वेठे खां पोइ तव्हांजे अज्ञान जे मन ते हे जेका दब दड़को आहे, सम्झ में आयो? जेको छो अॻे चवंदा माण्हू खे इशारो टटू खे चइबो, टटू माना घोड़ो, उन खे चइबो त असां पशु खां परे थियूं, जॾहिं कोई गेले तॾहिं असां वञूं, लफ़्ज़ निकितो बसि माना पहुची वञो। अॻिना इहो सिखो तॾहिं तव्हां देवताऊं आहियो, वातो निकितो कीअं चयो कयो थियो, बसि चयो कयो थियो, तव्हांजे सहूलियत लाइ न, हिन मुंहिंजो कहिड़ो सहारो थियो, केॾी संगत खे सुख मिली वियो। श्री राम। सिक जी सोढ़ भली, अञा 10 माण्हू ॿिया अची सघंदा, एतिरी जॻह पई, अञा हीअ लाइन ख़ाली पई, अञा अची सघंदा। जेकी तव्हां ॿिए जे लाइ चाहियो था, तव्हांखे कोई जाइ ॾे, केॾी ख़ुशी थींदी, त तव्हां ॿिए जे लाइ अॻ में तयारु रहो, ॿियो चए पोइ तव्हां ॾिनो, हुन में फल नष्ट थियो न, त अॻ में तयारु रहो, अचो मुंहिंजा प्यारा, अचो मुंहिंजा प्यारा। कीअं? श्री राम। बसि जेकी तूं पंहिंजे लाइ चाहींदो, ॿिए जे लाइ चाहे, भॻवान जो पॉइंट कृष्ण जो लिखियो पियो आहे गीता जो, त कोई शास्त्र चए थो हिन नमूने सां मुंहिंजो योग थींदो, माना मेलाप, कोई शास्त्र हीअं चए थो, अर्जुन कोई शास्त्र, पर मुंहिंजे मत में इहो ई मत श्रेष्ठ आहे, जेकी तूं पंहिंजे लाइ चाहीं थो उहो ॿिए जे लाइ कर। श्री राम। तंहिं लाइ असां इहो सिखी वञूं, हिक ॿिए खे सोरे पुरे जाइ ॾियूं, प्यार कयूं, दुष्ट दुष्टाई करणु अचे थो, उन सां पंहिंजे हिसाब सां थियूं। श्री राम। पाण ते भरोसो हुजे, पाण ते यकीन हुजे, उहो इन नमूने सां पंहिंजी गति कराइण अचे थो, या उन नमूने सां पंहिंजी दया कराइण अचे थो, त ओड़े नमूने सां दया करे थो। जेको जहिड़े क़िस्म जो दया जो पात्र आहे, उनखे ओड़े नमूने सां दया थिए। बसि अॼु एतिरो सत्संग। श्री राम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, आज्ञा आवे आज्ञा जाए, आज्ञा जहिड़े जहिड़े नमूने तव्हां पंहिंजी रहाई करण घणी कोशिशि न मञो, इन कूड़े शान मान खे पाइण लाइ। जेको तव्हांजे साम्हूं अचे बसि संत इहो सेखारींदा, उनखे तूं डील कीअं कर। कंहिं बि माण्हू जी क्रिया न ॾिसो, छा जल्दी सम्झी वञो ॿुधिवान, कंहिंजी कीअं उथे वेहे थो, कीअं हथ हलाए थो, कीअं खाए पीए थो, कीअं लनण थो करे, कुझु बि न ॾिसो। संत जी बिल्कुलु बि न प्रक्रिया ॾिसो, कंहिंजी संत जी, संसार जी न, संत जी प्रक्रिया ॾिसो। कोई बि संत ॼायो उनखे हुन मोट कीअं कई, इहो तव्हां सिखी वञो। कीअं
कई क़िस्म जूं स्त्रियूं ईंदियूं, कई क़िस्म जा पुरुष ईंदा। हे छोटो संसार आहे न, सभु को ईंदो न, उनखे संत अडेन कीअं कयो? छा सम्झो? इहो ॾिसो, तव्हां सिखी वञो। तव्हां साम्हूं संसार आहे सॼो ईंदो, तव्हांजे दुकान ते वेठा हो, कई क़िस्म जी स्त्रियूं ईंदियूं, ग्राहक ईंदा, उन सां कीअं अटेंड करणो आहे? तव्हां प्रक्रिया ॾिसो, क्रिया न ॾिसो, कंहिंजी बि न ॾिसो। श्री राम। उनखे संकोच में न विझो, कंहिंजी क्रिया खे ॾिसी करे कंहिंखे संकोच में न विझो। प्रक्रिया तो करे ई रहियो आहे न, असां थोरी था करायूं। असां तकियोसीं त छा अर्ज़ु रहियो? जेकॾहिं अकेलो कोई हिन सां ॻाल्हाइणो त बिला शक अंदरि ॻाल्हाईंदो न बेटा। साम्हूं करे तो बिला शक असां ॾिसो न संत कीअं थो अटेंड करे। श्री राम। नानक जा भावे तव्हां लय संभाल। बस थोड़े में जेको वधीक तव्हांखे सम्झणो आहे, पुछणो आहे, इहे ॻाल्हियूं तव्हां संतनि खां पुछो अचे, जेका तव्हांजे मगज़ में पुष्टि थिए। श्री राम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। इहो ज्ञान हृदय में विहाईंदासीं, सदाई शांति बणी रहंदी, आनंद बणी रहंदो। इनखे वधाईंदा।